मटियारी ज़िले जे ॻोठ गुल सहतो जे रवासिन रजिब सहतो, रसूल बख्श सहतो, अब्दुल सत्तार कलोड़ो, दोस्त अली सहतो, ख़ादिम कलोड़ो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त ॻोठ गुल सहतो ऐं भरपासे में व्याजिन ते तपाए छॾियो आहे। केतिराई ॻोठाणा व्याजिन जे ज़ुल्म जो शिकार आहिनि। इलाइक़े जा मशहूर व्याजी रबडिनो कलोड़ो, अमजद कलोड़ो, निजात कलोड़ो, जावेद कलोड़ो, फयाज़ कलोड़ो ऐं उन्हनि जा साथारी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ग़रीब अबोझ माण्हुनि खे पंहिंजे ॼार में फासाइनि था ऐं व्याज ते माण्हुनि खे कर्ज़ ॾियनि था। जंहिं सबबु केतिराई नौजवान इलाइक़े वासी हुननि जे ज़ुल्म जो शिकार थी चुका आहिनि ऐं हू पंहिंजूं ज़मीनूं जाइदाद घर प्लाट माल मिल्कियत सभु कुझु व्याजिन खे ॾेई चुका आहिनि, पर हुननि व्याजिन जे कर्ज़ मां कंहिंजी जान नथी छुटे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, पुलिस DIG हैदराबाद, SSP मटियारी समेत वसवारनि खां घुर कई आहे त हिननि व्याजिन ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वञो ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।